अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चवंदा दोस्तों। अॼु जेको आहे त सैटरडे जो ॾींहुं आहे, शाम जो टाइम आहे त जेको आहे पतंग ठाहियां थो। हेॾो फैज़ान जेको आहे अनार अचे थो पतंग ठाहे ॾिए। शहर वारी पतंग आंदी हुअमि जेका कोशिशि कई आहे उड नथी पई। त पाड़े जा ॿ जेका त एक्सपर्ट बि आहिनि, नंढा छोकिरा आहिनि, उहे चवंदा पिया असां जेको आहे तोखे उॾाए ॾींदाऊं। ॾिसूं था जेको आहे उहे पतंग उॾाइनि था नथा उॾाइनि। त उन खां बाद जेको आहे जेकॾहिं पतंग नथी उॾे त पोइ जेको आहे पंहिंजी जेका पनी वारी जेका देसी पतंग आहे उहा ठाहींदासीं। उहा जेका आहे उॾी वेंदी आहे। उहा जेका मां ठाहींदो आहियां त उहा जेका आहे उॾी वेंदी आहे। पहले जेको आहे ट्राए कयूं था शहर वारी पतंग, उहा उॾे थी, ठीकु आहे, न जेको आहे पंहिंजी देसी पतंग ठाहियूं था। पोइ अहिड़ी जेको आहे कोशिशि कयूं था शहर वारी जो उहा उॾे। हे न उॾे त पोइ देसी ठाहींदासीं न, देसी त उॾी वेंदो आहे। शहर जी कट है बणिंदो न है इन रखे रहे शहर जी कट ए थी रखे रहे इन प्रिंसिपल हे वो बना इहो छा की इन कट की कटियो न तारे से ॿुधाए न मूंखे, मां सिखंदो पियो आहियां न, ॿुधाए मूंखे। दिस जाए हे मैं तो बराबर किया ना, बराबर माना की के बराबर मना वो माप माप ये बेटा छोटा आशिक ने घर वडी ना। हां आशिक रोला बैठे मेरा चाचा था ये बाप रोला दोस्तों मां पतंग ते जेको घणी कोशिशि कई पर पतंग न उॾियो, नंढो आयो आहे। पाड़े जो इहो ठाहे थो पियो पतंग खे, ॾिसूं था पतंग उॾे थो नथो उॾे। मां 5 वठी आयो हुअमि, जेको आहे 4 ख़राब थी चुका आहिनि, 5 आहे। हिकड़ो उड़ियो हिकड़ो इन्हनि को कुछ मां उड़ायो पड़ो मुन्नी देसी जेको आहे पनी खणी आयो आहियां। देसी जेको पतंग ठाहींदो आहियां मां उहो उॾी वेंदो आहे, पर शहर वारो पतंग न उॾंदो आहे। नंढो आयो आहे, पहिरियों जेको आहे छिक ॿधो पियो आहे। छिक छिक ता ता सिकना ता हां ता ता ॿधो पियो ता चवंदा हुआ इनखे, असां छिक चवंदा हुआसीं। छिक ता ॿध ता ता ॿधे करे हाणे उते उड़ींदासीं। ॾिसूं सही उॾे थो नथो उॾे। गलो लिखारां मारियो थी कुझु न हाणे निकताऊं घर कम शम करी त ना ओ मारी दो आहे ना जेको त मेरा बड़ा मां जा सारा गोठा से कर देना। छा मारी दो मैं कुत्ता हूं बस कुत्ता बि ॾींदा कुत्ता सॼी वॾी वेठा सारे पासे ना ये बाबा भी तो ना रात तक कुत्ते रात तक हे पकड़ छा करे छड़णो फोन सिरन करना केड़े नन के ये भी जूम कर दिखरे जूम कर हे यो दिन शाम ठही वई छा सॼी पे छिक ना हो ॿियो तू जेको सॼो ता 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 ना उॾियो उड़ रहा क्यों ना पर करना पकड़े ना पतंग जी ता जेको आहे बची वई आहे, असांजी पतंग खे उॾायूं था। हवा कहिड़े पासे जी आहे? ईअं त मां उॾायो न इहो हवा एॾी पासे जी न साम्हूं जी पतंग जेको आहे कोशिशि कईसीं जेको आहे न उॾियो। मां जेको आहे पंहिंजो देसी पतंग खाईंदो आहियां जो उॾंदो आहे उहो ना हिनी काट ना दे कोशिशि कईसीं जेको आहे त पतंग न उॾी। त हाणे जेको आहे पनी आहे पई जेको आहे देसी जेको आहे पंहिंजी पतंग ठाहियूंसि था। उहो किरी पियो थी काथे खणी हलाल करेंसि टायर लगा दी ये आप काट ना ये ना ठहर ओ इने ठहर लगा दी काट को नहीं बना लगा दी रखे रहे वो बिना होत ना उड़ा सके वर्षा को ये खबर है ना लगा दे हेडो और नोट ए सा गारंटी देने छोरी को ऐसा बना दूंगा ए गारंटी देने ना उड़ा ए हिला जे पोचे ना हां हिला पोचे ने वेची में पनी में हिके पोच ना लाइंदा से ऐसा बिना पोचे गले दे ए बड़ हल्को दे ना ना लगा यार ना जेरा छक टोटर वने तो सारी वापस है
दोस्तों जो हवा बिल्कुल ना आने जो पतंग ना पतंग वालो मिशन जो फेल थी नींबू है नींबू जो गुल झड़ी बीठो खबर ना थी वीडियो जो केतरे मिनट की बनी है पर जैसे तुम वीडियो पसंद आई हुई तो वीडियो के लाइक ऐं चैनल के सब्सक्राइब लाजमी कर छींदा मिलता सी नेक्स्ट वीडियो में इजाज़त दींदा खुदा हाफिज़।